ताली बधाए छॾींदा। बोलो शंकर भगवान की जय, माता रुक्मणी देवी की जय। बाबा भोलेनाथ जे चौमासे जे व्रतन जी अॼु उद्यापना दिवस माता रुक्मणी देवी जे द्वार ते 58 साल जो ही सुहिणो कार्यक्रम संपन्न थी रहियो आहे, जंहिंमें असांजे माताउनि भेनरुनि सुहिणा विर्त 4 महीना 16 सोमवार विर्त रखनि थियूं पियूं, बाबा भोलेनाथ के मनाइनि थियूं पियूं। जंहिं प्रथा के अम्मा माता रुक्मणी देवी जिन शुरू कयो हुयो, उन प्रथा के पाण अची करे उहा संकल्प जी सिद्धीअ सां गॾु इन्हनि माताउनि भेनरुनि जे रूप में आसीस जो हथ फेरण असां मथां अचनि थियूं पियूं। अचो त कहिड़ी असांजे विच में की भेण आहे, तव्हांजो नालो ॿुधाईंदा भेण? किरण बुधानी। मुझे भोलेनाथ ते विश्वास हो, कभी कंदो मेहर कंदो सदाई साथ ॾींदो। असांखे 16 सोमवार विर्त रखण जी इच्छा हुई। भोलेनाथ बाबा ते छिके हेठां विर्त सुठे नमूने शेवादारी सां पूजा सां भरपूर सां पूजा सां थींदो आहे। असांखे हिते शिकजा सुठे नमूने विर्त रखासीं। भोले बाबा तव्हां कीअं ॿुधो माता रुक्मणी देवी जे नाले जो हिते अची करे हेॾो परियां तव्हां हिते अची करे विर्त रखणु शुरू कया? तव्हां कीअं ॿुधो अमर जो नालो? मां ॿिनि ॾींहंनि खां पुछियो हुई भोलेनाथ बाबा विर्त रखियो आहे त कंहिं तव्हांजो ॿुधायो भई तव्हांजे भाॼाईअ मां सुठे नमूने रखे अॻिते बि रखंदा ईंदा। इहे न असांजूं भेनर जेके केॾांहुं अची करे सचपच तहे दिलि नमन था कयूं पिया उन्हनि माताउनि खे, उन्हनि भेनरुनि खे, उन्हनि न्याणियुनि खे, सभिनीनि प्रेमियुनि खे, संगतियुनि खे जेके विर्त रखण जे लाइ परियां अचनि थियूं पियूं। मोकिलाणीअ वारे ॾींहुं ख़ासि करे हिन लॉकडाउन जे पीरियड खां पोइ बि असां हथ जोड़े उन्हनि खे वेनिती कई थिए त थोरो सेल्फ डिस्टेंस वग़ैरह बणाए रखिजो, मास्क लॻाए रखिजो ऐं महिरबानी करे बोल बाबा भोलेनाथ जी जय जेका प्रथा हलंदी थी अचे उन प्रथा के निभाईंदा रहिजो। बोलो शंकर भगवान की जय। वैष्णव